अस्सलाम वालेकुम। मैं मनसीदी मिटवर बाबाला मौजू क़िताबी ॻाल्हियूं पाठ नंबर 9। कुछ माण्हू ख़ुश मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू उदास हूंदा आहिनि। कुछ माण्हू ख़ुश मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू उदास हूंदा आहिनि। कुछ माण्हू कावड़ ख़ुशी मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू बद मिजाज हूंदा आहिनि। कुछ माण्हू कावड़ ख़ुशी मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू बद मिजाज। कुछ माण्हू ख़ुशि मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू ख़ुशि मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू उदास हूंदा आहिनि। कुछ माण्हू हिसास हूंदा आहिनि, कुछ बहादुर हूंदा आहिनि। कुछ माण्हू हिसास हूंदा आहिनि, कुछ बहादुर आहिनि। कुछ माण्हू ख़ुशि ख़्याल हूंदा आहिनि, कुछ माण्हू ख़ुशि मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू उदास हूंदा आहिनि। कुछ माण्हू नरम ठॾा हूंदा आहिनि, कुछ माण्हू नरम ठॾा हूंदा आहिनि, कुछ माण्हू मज़बूत हूंदा आहिनि। कुछ माण्हू ख़ुशि मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू उदास हूंदा आहिनि। कुछ माण्हू नाज़ुक मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू नाज़ुक मिजाज हूंदा आहिनि। कुछ सुस्त चुस्त माण्हू अहले नज़र हूंदा आहिनि। कुछ माण्हू ख़ुशि मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू ख़ुशि मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू उदास हूंदा आहिनि। कुछ माण्हू मुतमइन हूंदा आहिनि, कुछ माण्हू मुतमइन हूंदा आहिनि। कुछ माण्हू ना समझ, कुछ समझदार सम्झू हूंदा आहिनि। कुछ माण्हू ख़ुशि मिजाज हूंदा आहिनि, कुछ माण्हू उदास हूंदा आहिनि।